नाज़रीन हेडलाइन समाटी में आगाह कंदा हलूं। खैरपुर बबरलोई क़ौमी शाहराह ते पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। निटहण उस में धरणे दौरान हिक औरत कारकुन गर्मी सबब बेहोश थी वई। समाजी अॻवान शाइस्ता खोसो जी अॻवानी में हयल धरणे में सारक अॻवाननि जमाल महमूद खेड़ो मंज़ूर साद ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध में पाणीअ जी शदीद खोट आहे। फ़सुल सड़ी तबाह थी रहिया आहिनि। हुननि चयो त फ़सुल तबाह थियण सां सिंध जे आबादगारनि जो करोड़नि रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾेई पाणीअ जी खोट ख़तमु कई वञे। आगाह कयूं पिया। खैरपुर बबरलोई क़ौमी शाहराह ते पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। निटहण उस में धरणे दौरान हिक औरत कारकुन गर्मी सबब बेहोश थी वई। आगाह कयूं पिया। समाजी अॻवान शाइस्ता खोसो जी अॻवानी में हयल धरणे में सारक अॻवान जमाल महमूद खेड़ो मंज़ूर साद ऐं ॿियनि शिरकत कई आहे। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध में पाणीअ जी शदीद खोट आहे। फ़सुल सड़ी तबाह थी रहिया आहिनि। आगाह कयूं पिया। हुननि चयो त फ़सुल तबाह थियण सां सिंध जे आबादकारनि जो करोड़नि रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾेई पाणीअ जी खोट ख़तमु कई वञे।